अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं उहे एहसान यादि ॾियारींदे अल्लाह ईसा खे क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त ए ईसा पुट मरियम जा, छा तो माण्हुनि खे चयो हो त अल्लाह खां सवाइ मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे बि ॿ माबूद करे वठो। ईसा चवंदो त ए मुंहिंजा रब, तूं पाक आहीं, भला आउं कीअं अहिड़ी ॻाल्हि चवंदुसि जंहिंजे चवण जो मूंखे को बि हक़ न आहे। जेकॾहिं मूं ईअं चयो हूंदो त उहो ज़रूर तुंहिंजे इल्म में हूंदो, ऐं जेकी मुंहिंजी दिलि में आहे सो सभु तूं ॼाणी थो, ऐं जेके तुंहिंजे मन में आहे सो आउं कुझु बि नथो ॼाणा। बेशक तूं ई गैब जूं समूरियूं ॻाल्हियूं चङी तरह ॼाणींदड़ आहीं। मूं उन्हनि खे ॿियो कुझु बि न चयो हो सवाइ उन जे जंहिंजो मूंखे तो हुकुम ॾिनो हो त अल्लाह जी इबादत करियो, जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे। ऐं जेसीं ताईं आउं मंझंदि हुयुसि तेसीं ताईं उन्हनि खे ॾिसंदो रहियसि, ऐं जॾहिं तूं मूंखे पाण ॾांहुं खणी वरितो त तूं ई मथे निगहबान हुए, ऐं बेशक तूं ई हर शइ ते नज़र रखंदड़ ऐं गवाह आहीं। जेकॾहिं तूं उन्हनि खे अज़ाब ॾींदे त उहे तुंहिंजा बाना आहिनि, पर जे तूं उन्हनि खे बख़्शे छॾी त बेशक तूं ई ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहीं। अल्लाह फरमाईंदो त ही उहो ॾींहुं आहे जंहिं में सचनि खे संदन सचाई फ़ाइदो ॾींदी। उन्हनि लाइ बाग़ आहिनि जे हेठां नहरियूं वहनि थियूं, ऐं उन्हनि में उहे हमेशा हमेशा रहंदा। अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे हुन यानी अल्लाह खां राज़ी थिया। इहा ई वॾी कामयाबी आहे आसमाननि ऐं ज़मीन में ऐं जेकी कुझु मंझंदि आहे, तंहिंजी बादशाही अल्लाह लाइ ई आहे, ऐं हू हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे।